अल्हम्दुलिल्लाह असांजी फिक्र में जेको पेटल ज़िंदा आहे वो इन हिकिड़े वाहिद शख़्सियत जे करे हिकिड़ो मुस्लमान फादर आहे जंहिंजे करे असांजी तनज़ीम ज़िंदा आहे। आउं साईं गुलाम रसूल महर साहब ऐं साहिब मर्कज़ी उहिदेदारान साईं शहीन साहब जेको असांजो असीं नवां भर्ती थिया हुआसीं तॾहिं साईं शहीन साहब पेटल हुजो अॻवानो असां जेके सिखियासीं साईं शहीन साहब खां असांजी ॿाहूं जी साईं शहीन साहब इंतज़ार चौधरी साहब जे हवाले कयूं उन खां पोइ साईं गुलाम रसूल साहब असीं अॼु ताईं उते बीठा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह ऐं साईं वारनि सां गॾु हूंदासीं ऐं हिकिड़ो नंढो वज़ीफ़ो आहे त साईं सरदार शाह साहब जेको असां उस्तादनि जे ख़िलाफ़ नाज़ेबा अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि उन ते जेको असांजे मर्कज़ जे तरफ़ां एहतिजाजी सिलसिलो जारी आहे ऐं कुझु दोस्त चवनि था त साईं सरदार शाह उमरकोट जो आहे हिते जा पेटियल वारा असां साईं गुलाम रसूल साहब तव्हां कराची जो ख़त ॾिनो आहे तव्हां ॾिसंदो उमरकोट ज़िलो साईं रतन सिंह जी क़यादत में सभु अॻिते हूंदो पहिरीं असां उस्तादनि जी इज़त आहे पोइ इहे अवामी नुमाइंदा आहिनि अॼु साईं सरदार शाह आहे थी सघे सुभाणे असांजे हल्के में ॿियो MP हुजे ईअं न थी सघंदो असांखे उस्ताद जी इज़त कंदो त उनजी असीं इज़त कंदासीं बाक़ी रही ॻाल्हि इहा आहे त तव्हां सोशल मीडिया जो दौर आहे तव्हां ॾिसो पिया तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे पोइ नगरा दौर में MTK जा पेपर थिया तेॾी महिल नगरा दौर में साईं सरदार शाह खे पुछियो तॾहिं साईं सरदार शाह चयो जेकॾहिं आउं मिनिस्टर हुजां त ईअं कोन थिया साईं असीं चऊं था तॾहिं त अञा 20 लख में पेपर विकारो तुंहिंजे दौर में त 5 लख 2 लख ताईं पेपर विकारो आहे ऐं अॼु ग़रीबनि जा ॿार गलीअ जे में रुलनि पिया जेके पैसनि वारनि जा ॿार MTK जो पेपर वठी 200 नंबर कया अॼु साईं सरदार शाह तोखे नांग सुकी वियो आहे तूं मीडिया ते अची जवाब ॾे तुंहिंजो बदिलूं अमर मास्टरनि जे ख़िलाफ़ टीचरनि जे ख़िलाफ़ बायोमेट्रिक असांजे ख़िलाफ़ एफ असांजे ख़िलाफ़ DC असांजे ख़िलाफ़ जज असांजे ख़िलाफ़ मिनिस्टर असांजे ख़िलाफ़ साईं वॾा जी करे इहो सभु केतिरियूं कचे जे धाड़नि ते लॻा त इहो धाड़ काबू थी वञे असीं बि खुशी कयूं था तॾहिं असीं जेको स्कोर आहियूं असीं ई फिल्मूं ॾिसो अॼु खां 5 महीननि खां पोइ फिल्म कई इन ठेकेदारनि खे केरु पुछंदो इहे इंजीनियरनि खे केरु पुछंदो किरणनि जूं फिल्मूं मोकिली वयूं साईं सरदार शाह साहब तव्हां हिन ठेकेदारनि खे ॿुधो इंजीनियरनि खे ॿुधो जेके डेस्कूं इहो कमु सभु तव्हां हिननि ते कुझु करे असांजे ख़िलाफ़ हलायो त महिरबानी करे तमामु दोस्त साईं गुलाम रसूल जे महर के सदके कराची पहुंचदासीं पहुचंदासीं इंशाअल्लाह ताला असीं कल साईं गुलाम रसूल महर साहब गॾु हुआसीं इंशाअल्लाह गॾु रहंदासीं जिते साईं जो पकड़ किरंदो इंशाअल्लाह ताला उमरकोट ज़िलो पंहिंजो रस्तो आहे चङो वापसि न मोटंदो